सिंध में वाइस चांसलर लाइ उमिरि जी हद 65 साल बदिरां 62 साल मुक़ररु कई वई आहे। सिंध जे सरकारी यूनिवर्सिटियुनि में वाइस चांसलर जे उहिदनि लाइ उमेदवारनि खां दरख़्वास्तूं तलब कयूं वयूं आहिनि, जंहिं में वाइस चांसलर जी उमिरि जी हद 65 साल बदिरां 62 साल मुक़ररु कई वई आहे। जॾहिं त उमेदवारनि लाइ HEC जी मयार मूजिबि प्रोफेसर या प्रोफेसर बणिजण जी अहलियत लाज़मी हूंदी। स्क्रूटनी खां पोइ सर्च कमेटी उमेदवारनि जी चूंड कंदी। जिन सरकारी यूनिवर्सिटियुनि में VCs लाइ दरख़्वास्तूं तलब कयूं वयूं आहिनि, उन्हनि में मेहराण यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी ॼामशोरो, दाऊद यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी कराची, बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी खैरपुर, शहीद अल्लाहबख्श सूमरो यूनिवर्सिटी, अरोड़ यूनिवर्सिटी सखर, बेगम नुसरत भुट्टो यूनिवर्सिटी सखर, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी ॼामशोरो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो शामिल आहिनि।